ही किताब औरतुनि जी आज़ादी एक फ़ौरन जी तरफ़ियां छपायो वियो आहे। असीं औरतुनि जी आज़ादी जे बारे में उन किताब मां हिकिड़ो टुकड़ो पढ़ूं था। ग़ुलामीअ मां जान छॾाइणु। मर्दनि जी बालादस्ती तोड़े जो अदालती शिकल अख़्तियार करे वई हुजे। मर्द पिणु पाण ग़ुलामी जो शिकार आहिनि। ग़ुलामी जो निज़ाम ग़ुलामीअ खे ई जनमु ॾींदो आहे। तोड़े जो मर्दनि ऐं औरतुनि जे रिश्ते जी नोयत कहिड़ी बि हुजे, उन करे निज़ाम जी तब्दीली लाइ सोच बि मुख़्तलिफ़ हुजणु घुरिजे, जंहिंमें मर्द ऐं औरतुनि जे रिश्तनि में मज़बूती अचे ऐं समाज में सनफ़ी बराबरी, आज़ादी ऐं हमआहंगी हुजे। तारीख़ में मर्द बालादस्ती ऐं ताक़त हासिलु कई, उनखे ॾंद कथाउनि सां दलील बणाए ख़ुदाई हुकुमनि जो सहारो ॾिनो आहे। अहिड़ी ताक़त ऐं अख़्तियारनि पुठियां पेदरशाही, मर्दानगी ॾाढ ऐं इस्तिहसाल लिकल आहे। उन ई लिबास में औरतुनि खे हक़नि खां महरूम कयो वियो आहे। इन सॼे अरसे में औरत जी सुञाणप ऐं किरदारु तारीख़ मां गुम करे क़ैद बणाए तबक़ाती तफ़रीक़नि खे जनमु ॾिनो आहे। औरतुनि जी ग़ुलामी समाज जे आम ग़ुलामीअ सां भेटे सघिजे थी। ज़िंदगीअ खे बामक़सद बणाइण लाइ औरतुनि जे समाजी किरदार खे वाज़ो करणो पवंदो। औरत जी जिस्मानी बनावत कमतर न आहे। औरत जी जिस्मानी बनावत में रब्ते ज़िंदगी ऐं तख़लीक़ी मौसीक़ी ऐं माना आहे। औरतुनि में सहप, मज़बूती ऐं ॾाहप मर्दनि जे मुक़ाबले में तेज़ ऐं वधीक आहे। औरतुनि में ज़िंदगीअ जा अज़ाब सहण ऐं न कुछण जी जज़्बाती मज़बूती ऐं ज़िंदगीअ सां प्यार फितरत सां जुड़ियल आहे। संदसि ॾुख ऐं सुख उन जे जज़्बाती ॾाहप में समायल आहे। औरतुनि जी सियाणप ऐं ॾाहप जॾहिं वधे थी त हिन जी जज़्बाती ॾाहप बि खेनि सलाहियतुनि में इज़ाफ़ो करे थी। संदसि शख़्सियत खे मज़बूत ऐं इज़ाफ़ो ऐं हमआहंग करे थी। ईअं संदसि हमवारियत ज़िंदगीअ में तवाज़ुन आणे थी। औरत ज़िंदगी जी तख़लीक़ आहे, न कि उन जी तबाही। जॾहिं मर्दनि जो रियासत ते कंट्रोल जो दौरु शुरू थियो त तबक़ाती सिन्फ़ी इस्तिहसाल जी शुरूआति थी। मर्दानगी ग़ालिब सिन्फ़, हुक्मरान तबक़ा ऐं रियासतूं पैदा थियूं। मर्दनि जी शख़्सियत जो तजियो कजे त इहा ॻाल्हि साफ़ हुजणु घुरिजे त मर्दानगीअ खे शिकस्त ॾियणी आहे। ग़ालिब ऐं बालादस्त मर्दानगीअ जी नफ़ी करणी आहे। बराबरीअ जो समाज अॾणु पहिरियों उसूल आहे। हिक तरफ़ी ताक़त जो उरूज ख़तमु थियणो आहे। तंहिं करे अणबराबरी ऐं अणसहब जो ख़ात्मो कजे ऐं उन लाइ जदोजहद कजे। 5000 सालनि जी ग़ुलामी मां निजात असुल में हक़ीक़ी आज़ादी आहे। 5000 सालनि खां जारी सक़ाफ़त ऐं तहज़ीब इख़्लाक़ियात ख़िलाफ़ मर्दनि जे हुक्मरानी ख़िलाफ़ इनक़लाब ऐं बग़ावत जी ॻाल्हि आहे। सिन्फ़, शनाख़त, जिस्मानी अदावत हाणोके फ़िक्र जूं ठहियल अखणियूं आहिनि। औरतुनि जो पूरो ॻणप में न आहे। मर्दनि जो औरतुनि जे माउ, भेण, ज़ाल न पर फ़ाशी आमरियतुनि ऐं ॾाढियतुनि ऐं इस्तिहसाल जे निज़ामनि जो ख़ात्मो चाहे थी ऐं बराबरी जो समाज चाहे थी। असांखे पंहिंजा तसवर बदिलणा पवंदा। औरतुनि जी आज़ादी तेसिताईं मुमकिन न आहे जेसिताईं मर्दनि जी ज़हनियत ऐं ग़ुलाम ज़िंदगियुनि मां ख़ैर आज़ादु नथो कजे। हिकु इनक़लाब बर्पा नथो कजे। सनफ़ी इनक़लाब रुॻो औरतुनि लाइ न, बल्कि 5000 सालनि खां हलंदड़ तबक़ाती सनफ़ी निजात न, पर मर्दनि जी ग़ुलामी मां निजात पिणु आहे। औरतुनि जी बराबरी खां सवाइ का बि आज़ादी ऐं बराबरी अणपूरी हूंदी, बेमाना हूंदी। समाजी ढांचा अणबराबरी जो शिकार ई इन करे आहिनि जो औरतुनि जी आज़ादी जो सुवालु हल थियल न आहे। औरतूं जिन खे पहिरियां मिल्कियत ठाहे बाद में जिस्मानी ऐं रूहानी तरह बाज़ार जो विखुर बनाए वियो आहे। औरतुनि जी आज़ादी मुमकिन आहे जेकॾहिं उन जे पीउ, चाहींदड़, भाउ, मुड़ुसु ऐं पुट जे ख़्वाहिशनि खे हिकु हद ताईं महदूद कयो वञे। कूड़ो प्यार हिकु क़िस्म जी मिल्कियत आहे। असीं औरतुनि जे सवाल खे सही सम्झण लाइ ऐं उन जे आज़ादियुनि खे सम्झण लाइ आर्ट, अदब, फ़न ऐं मज़हबनि में घड़ियल मर्दनि जे तावीलनि जो पर्दो फ़ाश करणो पवंदो। हिकु मज़बूत औरतुनि जी तंज़ीम ठाहिणी पवंदी जेका इन लकाउनि खे सम्झे ऐं सियासी हलचल हलाए ऐं सियासी मुज़ाहमत जे मौक़नि लाइ दग ॻोल्हे। औरतुनि खे पंहिंजे मुक़दर जो फ़ैसिलो पाण करणो पवंदो। पाण तंज़ीम ठाहिणी पवंदी
ऐं अमली जदोजहद करणी पवंदी। उनखे हासिलु करण लाइ आज़ादियुनि खे सम्झणो पवंदो ऐं सदियुनि ॾींहुं क़ाइमु ग़ुलामीअ खे टोड़णो पवंदो। हिकु नज़रियाती तनज़ीम जेकी ताक़त खे ऐं मर्दनि जे समाज खे चैलेंज करे औरतुनि ॾींहुं ग़ुलामी जिस्मानी न पर समाजी निवेदी आहे। असां सभिनी खे यकीन आहे त ग़ुलामी मां निजात मुमकिन आहे, जंहिं लाइ डांटे चयो हो त सभ खां अॻु में जुरत खपे, पोइ जुरत खपे ऐं पोइ जुरत, जुरत ई जुरत। महिरबानी।